खबर बाबत आगाह कंदा रहूं था। बेएतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में सियासी सूरताल बुढ़त जो शिकार ऐं गैर यकीनी वारी आहे। ज़रियनि जो चवण आहे त मुल्की सूरताल सबब सुप्रीम कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जा दरवाज़ा खोलण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ज़रियनि जो चवण आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान सां स्पीकर असद कैसर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में डिप्टी स्पीकर कासिम सूरी भी मौजूद हुयो आहे। ज़रियनि जो चवण आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग कराइण जो इम्कान पिणु ज़ाहिर कयो वियो आहे। अहम खबर बाबत आगाह कयूं पिया नाज़रीन। बेएतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में सियासी सूरताल बुढ़त जो शिकार ऐं गैर यकीनी वारी आहे। ज़रियनि जो चवण आहे त मुल्की सूरत हाल सबब सुप्रीम कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जा दरवाज़ा खोलण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ज़रियनि जो चवण आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान सां स्पीकर असद कैसर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में डिप्टी स्पीकर कासिम सूरी भी शिरकत कई आहे। अवांखे आगाह कयूं पिया। ज़रियनि जो चवण आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते अॼु वोटिंग कराइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। स्पीकर पार्लियामेंट हाउस पहुतो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग कराइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां सीनियर सहाफ़ियुनि मुलाक़ात कई आहे। इमरान ख़ान जो चवण आहे त ख़त चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ सेनेट चेयरमैन खे बि ॾेखारियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान इहा दावा कई आहे त अस्करी डिपार्टमेंट में कंहिं क़िस्म जी तब्दीली नाहे कई वई। नाज़रीन, अहम ख़बर बाबत अवांखे आगाह कंदा रहूं था। इन हवाले सां असां कुझु ॼाणणु चाहींदासीं। असां सां सीनियर सहाफ़ी एजाज़ महर साहब टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। एजाज़ महर साहब, अस्सलाम वालेकुम। एजाज साहब, कीअं था ॾिसो ही इस्लामाबाद में सूरत हाल के बेएतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में सियासी सूरत हाल बुढ़तर जो शिकार है, इन पूरे सूरत हाल ते तव्हां कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त 12 बजे खां अॻु में सभु मामला क्लियर थी वेंदा, या इमरान खान इस्तीफ़ा ॾींदो या वोटिंग थी वेंदी। ऐं घणे भाङे इम्कान जेको आहे त उहो इमरान खान जे इस्तीफ़ा जो आहे। ऐं थोड़ी देर पहिरीं असल में मूं ॾिठो पिए, हींअर थोरो मां कंहिं ॿाहिरि आयुसि त 10 मिंटनि जी गुज़िरियल 10 मिंटनि जी मूंखे सिचुएशन नोटिस में न आहे त तव्हांजो ओचितो फ़ोन आयो। त बहरहाल उन में इहो हुयो त प्राइम मिनिस्टर साहिबु जेको आहे सीनियर एकर सां ॻाल्हाए पियो, ऐं ग़ालिब इम्कान इहो ई हुयो त उन में उनखे इस्तीफ़ा जो ऐलान शायदि करिणो हुयो। ऐं ॾींहं जो जेको आहे उनजो डिप्टी मिलिट्री सेक्रेटरी जेको आहे उन वज़ीर दाख़िला खे ख़त लिखी इहो मालूमात पे वरिती त रिटायर्ड जेको प्राइम मिनिस्टर आहे उनजी सिक्योरिटी छा आहे। त इन्हनि सभिनी इंडिकेशन्स मां ऐं जंहिं तरीक़े सां अॼु हुन सॼो ॾींहुं मीडिया खे ऐं अपोज़िशन खे ख्वार कयो, ऐं हुन ते ॾाढो ख़ुशि आहे त मूं इन्हनि खां बदिलो वठी छॾियो। तो सुबुह खां वठी हजाए जंहिं तरीक़े सां हुन कोशिश पंहिंजे हिसाब सां कई आहे, ॿिए ते उहो ख़ुशि बि हूंदो त उन जी इहा कोशिश हूंदी त मां अदम एतमाद सुभाणे इहा ॻाल्हि न थिए, मूंखे अदम एतमाद जे ज़रिए कढियो वियो ऐं मां इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं लत हणी छॾी। सो सिचुएशन त ईअं ई पई लॻे। ऐं स्पीकर साहब के क़ौमी असेंबली जे अमले इहो ॿुधायो, इवन सेक्रेटरी साहब चयो जेकॾहिं तव्हां नथा कयो त असां कंहिं बि मेंबर पैनल ऑफ चेयरमैन जे मेंबर खां इजलास कराए ऐं वोटिंग कराए छॾींदासीं, ऐं असांखे मजबूर न कयो छो त असां ते आइन खां बग़ावत जो केस लागू थी सघे थो। पोइ स्पीकर राज़ी थी वियो ऐं स्पीकर खे वरी वज़ीरनि दरकार ॾिना। प्राइम मिनिस्टर हाउस मां बि हुनखे पैगाम मिलंदा रहिया, सब्र कर कंदासीं, अॼु ई कंदासीं, 12 बजे खां अॻे कंदासीं, पर हाली सब्र कर। एजाज साहब, असांखे इन हवाले सां तव्हां खां असां ॼाणणु चाहींदासीं, वज़ीर आज़म इमरान ख़ान सहाफ़ियुनि सीनियर सहाफ़ियुनि सां जेका मुलाक़ात कई आहे, ज़रियनि जो इहो चवणु आहे, उन मुलाक़ात में छा तय थियो आहे, कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि सहाफ़ियुनि सां? सॉरी, तव्हांजे आवाज़ में इलाही डिस्टॉर्शन आहे, मूं सवाल न ॿुधी सघियुसि। एजाज साहब, तव्हां खां इहो पुछां पियो त सीनियर सहाफ़ियुनि सां वज़ीर आज़म इमरान ख़ान जी जेका मुलाक़ात थी आहे, ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त उन मुलाक़ात में कहिड़ियूं ॻाल्हियूं वाज़े थियूं आहिनि, सहाफ़ियुनि सां उन्हनि जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि? ॾिसो, जॾहिं बि सहाफ़ी प्राइम मिनिस्टर हाउस वेंदा आहिनि त उन्हनि जा मोबाइल फ़ोन ॿाहिरि रखाया वेंदा आहिनि, ऐं जेसि ताईं उहो सेशन कंप्लीट न थींदो तेसि ताईं सहाफ़ियुनि खे जेसि ताईं पंहिंजे मोबाइल फ़ोन ते एक्सेस न मिलंदी तेसि ताईं शयूं वाज़े न थींदियूं आहिनि। त इहो इलाही अरसे खां प्रोटोकॉल आहे, बिलख़ुसूस जॾहिं खां मुशरफ साहब ऐं जॾहिं खां अफ़गानिस्तान में जेको आहे त उहो फॉरेन मिनिस्टर जेको उन्हनि जो हुयो उनखे जॾहिं मारियो वियो मोबाइल फ़ोन ऐं कैमरा जे थ्रू, त उन खां पोइ कैमरा ऐं मोबाइल फ़ोन हलो न कंदा आहिनि।
ठीक है, वरी मेहरबानी एजाज मेहर साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, अहम ख़बर बाबति अवांखे अपडेट्स मालूम कयूं पिया। असांजा सीनियर सहाफ़ी ऐं तजज़िया निगार असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। बेएतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में सियासी सूरताल ॿुॾत जो शिकार आहे। ज़रीन जो चवण आहे त मुल्की सूरताल सबबि सुप्रीम कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जा दरवाज़ा खोलण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ज़रीन जो चवण आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान सां स्पीकर असद कैसर जी मुलाक़ात थी आहे, जंहिं दौरान मौजूदा सूरताल ते गौर वीचार कयो वियो आहे। ज़रीन जो चवण आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। अवांखे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। नून लीग पारां सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो वियो आहे, जेका अदम एतमाद तहरीक जे हवाले सां वोट ऑफ कॉन्फिडेंस जे लाइ अॼु वोटिंग थियणी हुई। उन हवाले सां जेको सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते वोट न थियो ऐं उन हवाले सां नून लीग अदालती फ़ैसिले ते अमल लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। सुप्रीम कोर्ट जा 4 जज पहुची विया आहिनि। चीफ जस्टिस अॻु ई पहुतल आहे। सुप्रीम कोर्ट जा 4 जज पहुची चुका आहिनि। नून लीग अदालती फ़ैसिले ते अमल लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। बेएतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में गैर यकीनी वारी सूरत हाल आहे। मुल्क में सियासी सूरत हाल ॿुॾतर जो शिकार आहे। ज़रीन जो चवण आहे त मुल्की सूरत हाल सबबि सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट जा दरवाज़ा खोलण जो हुकुम ॾिनो वियो आहे। ज़रीन जो चवण आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान सां स्पीकर असद कैसर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में कासिम सूरी डिप्टी स्पीकर पिणु मौजूद हो। नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट जा दरवाज़ा खुली चुका हैं, जैसे सुप्रीम कोर्ट जा दरवाज़ा अब खुली चुका है। अवां से अहम ख़बर है, इम्कानी माशला खिलाफ़ दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई वही है। अहम ख़बर अवां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म पार्लियामेंट हाउस जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। मुल्क में गैर यकीनी वारी सूरत हाल आहे। स्पीकर पार्लियामेंट हाउस पहुतो आहे। वज़ीर आज़म ॿीहर घुराए वरितो आहे। ज़रीन खां इहो मालूम थियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग कराइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां सीनियर सहाफ़ियुनि जी मुलाक़ात थी आहे। ज़रीन खां इहो मालूम थियो आहे। कंहिं सूरत में शिकस्त न वञींदे साज़िश कामयाब थियण बि वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इहो चवणु आहे। ख़त चीफ जस्टिस आर्मी चीफ सेनेट चेयरमैन खे बि ॾेखारियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इहो चवणु आहे। अवांखे आगाह कयूं पिया। अस्करी डिपार्टमेंट में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली नाहे कई वई। वज़ीर आज़म पारां इहो चवणु आहे। सुप्रीम कोर्ट जा 4 जज पहुची विया आहिनि। चीफ जस्टिस अॻु ई पहुतल आहे। अवांखे आगाह कयूं पिया। नाज़रीन, नून लीग अदालती फ़ैसिले ते अमल लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करे वरितो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। बेएतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में गैर यकीनी वारी सूरत हाल मौजूद आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग कराइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। ज़रीन जो इहो चवणु आहे त बेएतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में सियासी सूरत हाल ॿुॾतर जो शिकार आहे। वज़ीर आज़म सां स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर मुलाक़ात कई आहे। सूरत हाल ते गौर वीचार कयो वियो आहे। स्पीकर पार्लियामेंट हाउस पहुतो त वज़ीर आज़म ॿीहर घुराए वरितो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग कराइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। बेएतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में सियासी सूरत हाल ॿुॾतर जो शिकार आहे। वज़ीर आज़म सां स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर मुलाक़ात कई आहे। सूरत हाल ते गौर वीचार कयो आहे। स्पीकर पार्लियामेंट हाउस पहुतो त वज़ीर आज़म खेसि ॿीहर घुराए वरितो आहे। ज़रीन खां इहो मालूम थियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। नाज़रीन, बेएतमादी रिथ ते वोटिंग में 1 कलाक रहिजी वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। बेएतमादी रिथ ते वोटिंग में 1 कलाक रहिजी वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। हिकु भेरो ॿीहर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे हुकूमत पारां रद्द कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बेएतमादी रिथ ते वोटिंग में 1 कलाक रहिजी वियो आहे। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। बेएतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में सियासी सूरत हाल ॿुॾतर जो शिकार आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हिकु भेरो ॿीहर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे रद्द कयो वियो आहे। पीपी चेयरमैन जो इहो बि चवणु आहे त बेएतमादी रिथ ते वोटिंग में 1 कलाक रहिजी वियो आहे।
अवां खे आगाह कयूं पिया। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आइन खे हिकु भेरो ॿीहर टोड़ण जी कोशिश कई पई वञे। बेइतमादी रिथ ते वोटिंग में 1 कलाक रहिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे रद्द कयो वियो आहे। पीपी चेयरमैन जो इहो चवणु आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ट्विटर ते पीपल्स पार्टी चेयरमैन पंहिंजो ट्वीट बयान ॾिनो आहे। हुनजो चवणु आहे त बेइतमादी रिथ ते वोटिंग में 1 कलाक रहिजी वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हिकु भेरो ॿीहर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे रद्द कयो वियो आहे। पीपी चेयरमैन जो इहो चवणु आहे। अवां खे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। हिकु भेरो ॿीहर आइन टोड़ण जी कोशिश कई पई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। संदसि चवणु आहे त अपोज़िशन सुबुह 10 वॻे खां वोटिंग जे इंतज़ार में वेठल आहे। अञा ताईं वोटिंग न आहे थी। वोटिंग में 1 कलाक रहिजी वियो आहे। पीपी चेयरमैन अहिड़ो ट्वीट बयान जारी करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे रद्द कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे हिकु भेरो ॿीहर रद्द कयो वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग कराइण जो इम्कान आहे। ऐं अवां खे आगाह कयूं पिया बेइतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न। मुल्क में सियासी सूरतहाल ॿुॾतर जो शिकार आहे। अवां खे आगाह कयूं पिया वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग कराइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। स्पीकर वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात कई आहे। अवां खे आगाह कयूं पिया स्पीकर जीअं ई असेंबली अचण जो फ़ैसिलो कयो आहे उन खां पोइ स्पीकर के ॿीहर घुरायो वियो वापसि। ऐं अवां खे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। स्पीकर पार्लियामेंट हाउस पहुतो त वज़ीर आज़म ॿीहर खेसि घुराए वरितो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग कराइण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया नाज़रीन। स्पीकर पार्लियामेंट हाउस पहुतो आहे त वज़ीर आज़म ॿीहर घुराए वरितो आहे। ज़रीन जो इहो चवणु आहे। अवां खे आगाह कयूं पिया वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते अॼु ई वोटिंग कराइण जो इम्कान पिणु ज़ाहिर कयो वियो आहे। बेइतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न। मुल्क में सियासी सूरतहाल ॿुॾतर जो शिकार आहे। इन हवाले सां ताज़ी सूरतहाल मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां धरती न्यूज़ जो रिपोर्टर नज़ीर चारण। नज़ीर, आगाह कजो हिन वक़्तु छा सूरतहाल आहे? कि हो क़ौमी असेंबली जो वो हिन वक़्त ताईं शुरू न थी चुको। ऐं जेकॾहिं 12 वॻे ताईं इजलास क़ौमी असेंबली जो तलब न कयो वियो त ॿिए तरफ़ सुप्रीम कोर्ट में जेके चीफ जस्टिस सरबराही में लार्जर बेंच जोड़ी गई उन जा जेके जज आहिनि मुज़िर उहे पहुची चुका आहिनि सुप्रीम कोर्ट। पर हिन वक़्तु जेको आहे स्पीकर असद कैसर वज़ीर आज़म हाउस खां मुलाक़ात करण खां पोइ ॿीहर जेको आहे पार्लियामेंट हाउस पहुची चुको आहे। ऐं जॾहिं सहाफ़ियुनि तरफ़ां स्पीकर असद कैसर खां सुवाल कयो वियो त छा जेको आहे सो वोटिंग अॼु कराई वेंदी, जंहिं ते स्पीकर असद कैसर कंहिं बि क़िस्म जो को बि जवाबु ॾिनो ऐं सिर्फ़ु इहो चयो त नो कमेंट्स। ऐं जॾहिं ॿियो सुवाल कयो वियो त छा वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्लियामेंट पहुची रहियो आहे अदम एतमाद जी वोटिंग जे हवाले सां, जंहिं ते स्पीकर असद कैसर वाज़ह तौर ते सहाफ़ियुनि खे जवाबु ॾिनो त वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्लियामेंट हाउस नथो अचे ऐं हू अञा ताईं जेको आहे वज़ीर आज़म हाउस में वेठल आहे। जॾहिं त जेकॾहिं सिक्योरिटी जी सूरत हाल खां ॿुधाईंदो हलां त इस्लामाबाद हाई कोर्ट जे जेकी चीफ जस्टिस अतरमिल्ला तरफ़ां हुकुम ॾिनो वियो अदालती अमले खे त तव्हां फौरी तौर ते इस्लामाबाद हाई कोर्ट पहुचो, छो त पीपल्स पार्टी तरफ़ां पटिशन दाख़िल कई वई त वज़ीर आज़म अदम एतमाद जी तहरीक में रुकावट पैदा करण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे रहियो आहे। ऐं अञा ताईं जेको आहे अदम एतमाद जी वोटिंग ते कंहिं बि क़िस्म जी वोटिंग नाहे कराई वई, जंहिं करे चीफ जस्टिस अतरमिल्ला पंहिंजे अमले खे हिदायत कयूं त हू जेको आहे सो इस्लामाबाद हाई कोर्ट पहुचनि। ॿिए तरफ़ सुप्रीम कोर्ट तरफ़ां बि जेकी लार्जर बेंच तरफ़ां जेको हुकुमनामो जारी कयो वियो हो त जेको आहे सो अॼु 9 तारीख़ ते 10:30 वॻे इजलास तलब करे जेको आहे सो वज़ीर आज़म ख़िलाफ़ जेकी अपोज़िशन तरफ़ां अदम एतमाद जी तहरीक पेश कई वई आहे उन ते हर सूरत में वोटिंग कराई वञे। पर स्पीकर ऐं हुकूमत तरफ़ां इहो हर जॻह ते हर सतह ते इहा ई रुकावटूं पैदा करे कोई बुरहान पैदा करे जेको आहे सो इजलास कलाक घुराइनि था, जंहिंखां पोइ 3 कलाक इजलास मुलतवी कयो वञे थो। ऐं जेको 9:30 वॻे इजलास मुलतवी कयो वियो ऐं कुझु देरि लाइ जेको हिन वक़्त ताईं अञा ताईं शुरू न थी सघियो आहे। ऐं इन सिलसिले में सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस जेको आहे सो जेकी लार्जर बेंच जोड़ी वई अपोज़िशन जी दरख़्वास्त ते उन जे हवाले सां जेके सो सुप्रीम कोर्ट में जजनि जो अमलो जेको आहे हींअर पहुची चुको आहे। ऐं 12:05 ते वज़ीर आज़म ख़िलाफ़ जेकॾहिं अदम एतमाद जी वोटिंग न कराई वई
त पोइ काबीना जे ख़िलाफ़ या स्पीकर डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई करे सघिजे थी। इन सिलसिले में सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन तरफ़ां जेको आहे सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस में तौहीन अदालत जी कार्रवाई लाइ दरख़्वास्त जेको आहे जमा कराई वई आहे। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे पार्लियामेंट हाउस में जेको आहे क़ौमी असेंबली इजलास हिन वक़्त ताईं न घुरायो वियो आहे, न शुरू थी सघो आहे, जंहिंमें न सिर्फ़ु अपोज़िशन जा मेंबर जेके आहिनि पार्लियामेंट हाउस पहुतल आहिनि, पर हुकूमती जेके वज़ीर आहिनि उहे बि जेके आहिनि पार्लियामेंट हाउस में पहुतल आहिनि। पर हुकूमती वज़ीरनि जो इहो चवणु हो त जेको वफ़ाक़ी कैबिनेट जो वज़ीर आज़म तरफ़ां इजलास तलब कयो वियो हो उन में जेको आहे असां तजवीज़ ॾिनी आहे त अॼु जेको आहे हर सूरत में अदम एतमाद जी जेकी अपोज़िशन तरफ़ां तहरीक पेश कई वई आहे उन ते जेको आहे वोटिंग कराई वञे। ऐं जेकॾहिं अञा त 12 जेकॾहिं थी विया ऐं जेकॾहिं वोटिंग न कराई वई त पोइ सुप्रीम कोर्ट तरफ़ां जेको नोटिस वरितो वियो हो ऐं उन सिलसिले में जेको जजनि खे हिदायतूं जारी कई वियूं आहिनि त तव्हां जेको आहे हिते सुप्रीम कोर्ट जे अमले खे बि जेको आहे पहुचण जी हिदायतूं कयूं आहिनि। 12:05 ते चीफ जस्टिस सरबराही में लार्जर बेंच जेको आहे इन ॻाल्हि जो इम्कान ॾेखारे पियो वञे त जेकॾहिं अदम एतमाद जी वोटिंग न थी त पोइ हुकूमत ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई थी सघे थी। ॿिए तरफ़ मां तव्हांखे सिक्योरिटी जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त पार्लियामेंट हाउस ऐं वज़ीर आज़म हाउस उन सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जे ॿाहिरां वॾी तइदाद में न सिर्फ़ु इस्लामाबाद पुलिस ऐं इंतिज़ामिया पर रेंजर्स ऐं एससी जा जेके एहलकार आहिनि उहे बि जेके आहिनि हाई अलर्ट बीठल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेके कैदियुनि वारियूं गाॾियूं आहिनि ऐं पुलिस मोबाइलूं आहिनि उहे बि वॾी तइदाद में जेको आहे पार्लियामेंट हाउस ॿाहिरां सुप्रीम कोर्ट हाउस ॿाहिरां ऐं पीएम हाउस ॿाहिरां पहुतल आहिनि। ॿिए तरफ़ इस्लामाबाद में जेके इस्पतालूं आहिनि उन्हनि में जेको आहे एमरजेंसी नाफ़िज़ कई वई आहे ऐं सॼे मुल्क में जेके एयरपोर्ट आहिनि उते बि हाई अलर्ट जारी कयो आहे। ऐं कंहिंखे बि जेको आहे चाहे हुकूमती शख़्स हुजे या जेको बासर हुजे उन्हनि खे एनओसी खां सवाइ जेको आहे ॿाहिरि वञण खां रोकण जी हिदायतूं पिणु जारी कयूं वियूं आहिनि। पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो हिते हिन वक़्तु इहो ॾिसण थो अचे त अपोज़िशन जे मेंबर जो चवणु आहे त जॾहिं आइन ऐं कानून मूजिबि असां अदम एतमाद जी तहरीक पेश करे चुका आहियूं ऐं उन खां पोइ सुप्रीम कोर्ट जो लार्जर बेंच बि जेको आहे इहो फ़ैसिलो ॾेई चुको आहे त जेको अदम एतमाद जी तहरीक अपोज़िशन तरफ़ां पेश कई वई आहे उन ते जेको आहे हर सूरत में वोटिंग कराई वञे। पर हुकूमत पंहिंजे ज़िद ऐं अना ऐं जेको आहे ॾाढ जे होॾ ते क़ाइमु ठीकु आहे नज़ीर अव्हां जी महिरबानी। अव्हां अपडेट्स ॾिना असांखे ऐं हवाले सां अव्हां खां वधीक ॼाण वठंदा रहंदासीं। नाज़रीन बेतमादी रिथ ते वोटिंग थींदी या न, मुल्क में सियासी सूरत हाल गैर यकीनी वारी आहे।